कोशिश डिजिटल न्यूज़ सां आऊं आहियां अज़ीम सियाल खानपुर मार मां। हिन वक़्तु प्रेस क्लब खानपुर मार आॾो ॻोठ अली मोहम्मद पिताफ़ी वासी एहतजाज करे रहिया आहिनि पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़। पुलिस जी ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। नंढा ॿार थोरे वॾा एहतजाज कनि पिया। हिननि जो छा मुतालबो आहे अचो त साणनि ॻाल्हि ॿोल। छा जे लाइ तव्हां एहतजाज कयो पिया हिते? सर पुलिस असां सां ॾाढी ज़्यादती करे थी पई। उन खां अलावा उहे जेके पाण में विड़िया आहिनि उहे मामा बणिजनि, उन सां असांजो कोई तालुक़ु कोन्हे। असांजा ॿिए रिश्तेदार आहिनि उहे पाण में तमामु गहरा आहिनि, मामा बणिजा आहिनि। उन सां असांजो त कोई वजह वास्तो कोन्हे। पुलिस असां ज़्यादती करे थी पई। खानपुर मार पुलिस असांखे सफ़ा बेज़ार करे छॾियो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त जॾहिं बि रेड करे थी पई न, उहे असांजे माना जेके दुश्मन जिन्हनि असांजे मथां एफ आई आर करे उन मां 2-3 माण्हू मतिलबु त डाजनि ते खयूं था अचनि पिया। पुलिस मोबाइल ते खयूं थी अचे पई। उनजो सरासर इहो मौक़िफ़ आहे त या असांखे एतिरा पैसा ॾियो, या असांखे 50 लख ॾियो, या 30 लख ॾियो, या 40 लख ॾियो, पोइ तव्हां जान सां तव्हांखे कणिकां खणी ॾींदासीं, न तव्हांखे कणिक बि खणणु न ॾींदासीं। उन खां अलावा असांजो घर जो सॼा सामान सभु कुझु ॿुहारे वई आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त सो तक़रीबन अॼु खां 10 ॾींहं 12 ॾींहं पहिरियों उन्हनि रेड करे माल असांजो चौपायो माल कुझु बि न चयो। तक़रीबन 30-35 कान जेके बि हुया 29 कान उहे सभई काई विया। उन सां गॾु 2 छोकिरा बि असांजा खणी वई आहे। हाणे उन जे बजाए असां कॾहिं चवंदा 50 लख, कॾहिं चवंदा 40, कॾहिं केरु चए थो 30। रोज़ असांजा ब्रोकर अचनि था पिया, दलाल अचनि था पिया, एतिरा पैसा जी डिमांड कनि था पिया। एतिरा कचे धाड़ियल बि न आहिनि घुरदा जेतिरा असांखां इहे घुरनि था पिया। उन जे बावजूदि इहो मतिलबु त बरकत भट्टी खानपुर मार ऐं अज़ीम गबोल ऐं मिस्री नुआणी, ज़ाहिद पिताफ़ी ऐं जेको हुसैन जिसकाणी हिकिड़ो माण्हू वञे थो वरी ॿियो अचे थो पियो। उन खां अलावा जेको आहे इन्हनि खे ॾियूं या असां पंहिंजा बचा पालियूं। ऐं इहे माण्हू माना 2-3 हर वक़्तु मोबाइल में खयूं अचनि था। शायदि असांखे इहो बि ॿुधण में आयो आहे त उन्हनि खां उन्हनि 25 लख वरिता आहिनि, तव्हांखे असां माण्हू 2 माराए ॾींदासीं। 2 माण्हुनि जी डिमांड बि इन्हनि कई आहे, हुसैन जिसकाणी। एतिरो माना ज़ुल्म असां सां करनि था पिया। असांजो IG सिंध ऐं DIG सखर SSP घोटकी खां इहो मुतालबो आहे, वस वारनि खां इहो आला अहमदनि खां इहो मुतालबो आहे असां सां इंसाफ़ कयूं। असांजे कहिड़े ॾोह जी सज़ा असांखे मिले थी पई? सर पुलिस सां इंतिहाई नाइंसाफ़ी करे थी। जेको आहे त नुक़सानु हिकु साइड आहे, अचे ॿी साइड थी। हाणे तक़रीबन नुक़सानु थियो आहे 4-5 किलोमीटर असांखां हेठि ॾखण तरफ़। जेके माण्हू मुआ 2 महीना अॻु में 2-3 माण्हू मुआ उन में असांजो कोई तालुक़ु न आहे। हू पाण में रिश्तेदार आहिनि, मामा भणेजा आहिनि। जेको त असांजो कोई कसूर न आहे। असांजे लाइ ॿई बराबरि आहिनि। हे बि मुंहिंजा जेका रिश्तेदार आहिनि, हू बि मुंहिंजा रिश्तेदार आहिनि। जेके क़त्ल थिया आहिनि उहे अञा मुंहिंजा वेझा रिश्तेदार आहिनि, उहे मुंहिंजा सॻा मासात आहिनि, सॻा मासी जा पुट आहिनि। हाणे कसूर हुननि जो पंहिंजो, उन में ॾोह असां कहिड़ो कयो आहे, मां जे बाबा कहिड़ो कयो आहे, मुंहिंजे चाचनि कहिड़ो कयो आहे। सर FIR में नाला उन्हनि जा बि ॾिना अथनि, असांजा ॾिना अथनि। असां सां कहिड़ो ज़ुल्म कयो अथनि? सर असां त विच तरह आहियूं। जेको आहे त इहो नुक़सानु थियो आहे सुबुह जो जीअं आड़ो पाड़ो गॾु थियो, असांखे ख़बर पई। बाबा साहिब सां मां पाण गॾु आहियां। सुबुह जो मां उते पुॻो आहियां, इहो नुक़सानु थियलु हो, आड़ो पाड़ो मौजूदु हो, पुलिस पहुतल हुई। इहे ज़ख़्मी बि असां खणायासीं, इहे लाश बि असां खणायासीं। पोइ ख़बर पई ॾींहुं थींदे त FIR जेको आहे उन्हनि जूं बि थी, असांजे मथां बि। असांजे मथां इहो कहिड़ो ज़ुल्म आहे? जेको आहे पुलिस असां सां ज़्यादती करे थी। पुलिस जा त नुक़सानु आहे, ओॾे वञे कोन्ह थी। ॻोठ आहे असांजो वॾो अली पिताफ़ी तक़रीबन 20 ॻोठूं, असां 20 घर हूं। फिरी हिते अचे थी माल हिते घणो आहे, अनाज हिते घणो आहे, प्लेटां सिस्टम हिते घणो आहे, घर जो सामान हिते घणो आहे। ऐं नुक़सानु हुते थो फिरी ज़ुल्म असांजे मथां आहे। जितां जो रेड थिए थो, किथे बोज़ारनि में, किथे ॿिए क़ौम में, पहिरियों चकर असां वटि ॾे थी, या ओॾां ॾेई पोइ असां ॾे अचे थी। बणा हे ज़ुल्म आहे। ख़ुदा जो नुक़सानु थिए हिकु साइड, अचे ॿी साइड। असांखे छा आहे, माल खणणो आहे, उनखे पैसा कराइणा आहिनि, या असांखे नापा करे थी पैसा ॾियो, हर महीने असांखे फीस खपे। साईं असां सां ज़ुल्म आहे, असां सां बिल्कुलु पुलिस ज़ुल्म करे थी। असांखे इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ वठी ॾियो। बिल्कुलु असांजो आवाज़ु उथारियो। असां सां बिल्कुलु नाजाइज़ आहे। उहे जिते पुलिस साईं तक़रीबन पहिरियां जीअं वाक़े खां पहिरियां वाक़ो होॾे थियो, जीअं आई बसि वाक़े जी टाइम ते अची को शइ न छॾी अथई। तक़रीबन अनाज घणो हुयो, असांजो अनाज खणी वई आहे, हंधि बिस्तरा ई खणी वई आहे टोटल। खटां जेके पियल हुयूं उहा भञी वई आहे। जेके अनाज गुंदियूं वग़ैरह उहे सभु ऊंधियूं करे छॾे वई आहे। ऐं इन खां अलावा हाणे तक़रीबन 8-10 ॾींहं थिया आहिनि त असांजो माल काए वई आहे। उन सां गॾु 2 छोकिरा बि असांजे काए वरितियूं वई आहे पुलिस। हिन टाइम ताईं का ख़बर न आहे। जंहिं सां राब्तो थिए थो या का ॻाल्हि ॿोल थिए थी, बसि इहे ई ॻाल्हाइनि था, बसि पैसा ॾियो, पैसा ॾियो, पैसा ॾियो। हाणे असां आहियूं ई न विच में, असांखे का ख़बर ई न आहे। जॾहिं त बिला वजह असां ते रेड थिए थो, जिते मसइलो आहे ओॾे पुलिस वञे ई कान थी। बिला हिन ॻोठाणनि मुतालबो कयो आहे IG सिंध खां ऐं DIG सखर ऐं SP घोटकी खां त इंसाफ़ वरी मामले जी जांच करे साणनि इंसाफ़ कयो वञे। अज़ीम सियाल, कोशिश डिजिटल, खानपुर मार।